लीमा सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर हसनैन अली सुमरो मौजूब में ग़ालिब मलकानी सगा शाग कोटड़ी जी गडियल दस्तूरी गजाणी में शमशेरुल हैदरी के याद करे भेटा पेश कई वई। गजाणी बेहतरीन सुघड़ लतीफ़ जे पारखो मिस्री जमाली जी सदारत में थी। मेहमान ख़ास अल्ताफ़ मलकानी, काजी बदर, अब्दुल सत्तार भुट्टो, फयाज़ कमरानी, फ़कीर ग़ुलाम असगर, गाडेही, खादम हुसैन मंगलो, प्यार अली प्यार ऐं ज़ुल्फ़ार अली हालार मेहमाननि में शामिल हुआ। गजाणी जी शुरुआत कमरुद्दीन लतीफ़ी शाह भिटाई जी वाई सां कई। ज़ुल्फ़ार अली हालार पंहिंजो नसरी नज़म ऐं उस्ताद बुखारी जी शाइरी पढ़ी। फयाज़ कमरानी पंहिंजो नकोर शाइरी पेश कई। नसर नवीज़ फ़कीर ग़ुलाम असगर गाडही दादन फ़कीर जी शाइरी पुरसोज़ अंदाज़ में बयान करे दाद हासिल कयो। जड़त सुघड़ काजी बदर, मोहम्मद सुलेमान जुणेजो, अली गुल रिंद डूर बेत ॿुधाए वाह वाह कराए छॾी। सूफ़ी रागी प्यार अली प्यार पंहिंजी शाइरी ऐं अहमद मुश्तबा ग़ालिब जी काफ़ी तरन्नुम में ॻाई ॿुधाई। जड़त उस्ताद नियाज़ हुसैन ख़ास के लिए तालिबुल मौला जी काफ़ी सूफ़ी कलाम ॿुधाए वाह वाह कराए छॾी। अल्ताफ़ मलकानी भिटाई साईं जी शाइरी पढ़ी ऐं तशरीह कई ऐं ज़ुल्फ़ार अली हालार उस्ताद बुखारी जी शाइरी ऐं अशफ़ाक़ जानूरी शमशेरुल हैदरी जी शाइरी ॿुधाई। आख़िर में महफ़िल जे सदर शमशेरुल हैदरी जी शाइरी ऐं संदसि फ़न ऐं फ़िक्र ते रोशनी विधी। शमशेरुल हैदरी जी शाइरी खेसि के भेटा पेश करे महफ़िल जी रौनक वधाए छॾी। जॾहिं त नबी बख्श, तेवणो, रोशन अली बुघियो, जावेद चांडियो, मुख्तियार राजपूत, शेर मोहम्मद जमाली, मोहम्मद रमज़ान जमाली, लाहौती समेत केतिरनि ई शाइरनि अदीबनि शिरकत कई। कार्रवाई सेक्रेटरी बज़्म ग़ालिब मलकानी, ज़ुल्फ़ार अली हालार हलाई।